अस्सलाम वालेकुम सभिनी शागिर्दनि ऐं वालिदैन खे ॿुधाइणु चाहियां थो त 11हीं ऐं 12हीं जमात जा जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि जा क्लास 1 अगस्त खां असां शुरू करे रहिया आहियूं ऐं क्लास जे अंदरि शागिर्द जो ड्रेस में यूनिफॉर्म में अचणु इंतिहाई ज़रूरी आहे। कोविड जे हवाले सां जेकी सूरत हाल आहे त ॿार जो मास्क में अचणु बि ज़रूरी आहे ऐं उहे शागिर्द जिन अञा ताईं 11हीं क्लास में दाख़िला न वरिती आहे उन्हनि जे लाइ इहा बि ख़ुशख़बरी आहे त 29 जुलाई ताईं डेट एक्सटेंड थियल आहे ऐं तव्हां ऑनलाइन फार्म भरे असांजी हेल्प डेस्क ते अची सघो था या असांजे कंसर्न क्लार्क वटि अची फार्म जमा कराए सघो था। प्लस में जेके बि 12हीं क्लास जा शागिर्द आहिनि जिन जी अञा ताईं दाख़िला जेको आहे कंफर्म न कई वई आहे उन्हनि खे बि हिकु दफ़ो मौक़ो आहे त हू पंहिंजी दाख़िला कंफर्म कराए ऐं 1 अगस्त खां जेको आहे सो असांजी क्लासनि जे अंदरि अची सघनि था। हिन दफ़े जीअं त पाकिस्तान जी आज़ादी ॾियारो इंतिहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो उन जे लाइ शागिर्दनि जो क्लासनि जे अंदरि ज़रूरी आहे छो त कुझु प्रोग्राम अहिड़ा रखिया विया आहिनि जिन में शागिर्दनि जी पार्टिसिपेशन इंतिहाई ज़रूरी आहे। त हिकु दफ़ो ॿीहर 11 ऐं 12हीं जमात जा जेके बि शागिर्द आहिनि उहे 1 अगस्त खां यूनिफॉर्म सां ऐं मास्क सां कॉलेज में ईंदा ऐं पंहिंजा क्लास अटेंड कंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद।